दोस्तों पोड़ी जी ठगी हिन कहाणी जो पहिरियों पार्ट त तव्हांखे पसंदि आयो हूंदो। हाणे हलूं था हिन कहाणी जे ॿिए पार्ट जे तरफ़। त हिते उहो नाबीना दो चवणु लॻो इन छोकिरी खे त चलो ठीकु आहे आउं हलां थो, पर गॾु साण गोदड़ी मुंहिंजी खणियो थो हलां। त हिते सुठा कपिड़ा हिन खे पारायूं नाबीना दे खे। त हिते उहा ठग पोड़ी चवणु लॻी त अमां अवी वेहो हिते, आउं वञा थी हिन सां गॾु ऐं इहो सोना ज़ेवर अव्हांजे लाइ वठी थी अचां। त हिते छोकिरियूं चवणु लॻियूं चलो ठीकु आहे। ठग पोड़ी हिन नाबीन दे खे वरितो। नाबीन चई त भाउ हाणे इहा गोदड़ी तूं गॾु न खण। नाबीन चयो त हाणे हिन गोदड़ी मूंखे मुर्शिद चयो त गोदड़ी माना गॾु खणियो हलिजां ऐं इन गोदड़ी खे हथु न कढिजां। त हिन चयो मुंहिंजे हाणे मुर्शिद खे छॾी आहे गोदड़ी ते रख, हाणे तूं पाण सोला सुखिया माण्हू, पैसो वग़ैरह पाण जाम आहे, इन गोदड़ी खे रख हिते। अबा हिननि ठगी करे हुन पोड़ी आहे गोदड़ी उते रखाए। हुन गोदड़ी में तमामु जाम अशरफियूं हुजनि। हाणे ठग पोड़ी ॾींहुं नाबीन खे वरितो। हाणे हलंदा आया सिधो अची कंहिं शहर में पुॻा। उते हिकिड़े सोनारे जी दुकान ते सोना ज़ेवर वठण जे लाइ सिधो अची फ़को कयूं उते। तो हिते उहा पोड़ी ठग चवणु लॻी उन सोनारे खे त अबा हिननि खे ठीकु ठाक कपिड़ा पाता विया आहिनि, अबा सोना ज़ेवर ॾेखारे जेके तमामु महांगा हुजनि, वज़न में ॻरा हुजनि। त हिते सोनारे चवणु लॻो त ही को पैसे वारा आहिनि, ठीकु ठाक हिन जा कपिड़ा आहिनि। नाबीन दे खे हिननि ते पासे में विहारियो। हाणे हुन सभु सोना ज़ेवर सोनारे खणी कढी अची ॿाहिरि रखिया। त हिते उहा ठग पोड़ी चवणु लॻी सोनारे खे त अबा हाणे तूं हीअं कर, हीउ मुंहिंजो हमरा आहे। ही नाबीन जे बारे में चवणु लॻी त हीअ अव्हां वटि वेठो आहे ऐं ही सोना ज़ेवर वञा त मुंहिंजी छोकिरियुनि खे ॾेखारे अचां, मुंहिंजा घर हिते ई आहिनि, पसंदि हुननि खे अचे त पोइ आउं वठां थी, ही मुंहिंजो हमरा हिते वेठो आहे। चई हा। अबा उन महिल उहा ठग पोड़ी उहा सोना ज़ेवर वग़ैरह खणी आई। नाबीना दो वीचारो उते ई वेठो हुजे, खणी अची रफ़ू चकर। हाणे जाम अची टाइम थियो त हिते सोनारो चवणु लॻो त ही पोड़ी अञा वरी कोन्हे, ख़बर कोन्हे किॾां वेली, मथां टाइम जाम थी वियो आहे, 2 पहरनि जो टाइम थियो आहे, सुबुह खां वठी जेकी वई आहे। त हिते हुन नाबीना दे खे चवणु लॻो सोनारो त ॾे ख़बर, ही पोड़ी अञा कोन वरी आहे। चई ख़बर, चई पोइ हल मूंसां गॾु, हिन जा घर किथे आहिनि, जेको अव्हां वारा घर किथे आहिनि, मूंखे माना गॾु हल, हिन पोड़ी खे वठी अचूं, सोना ज़ेवर मुंहिंजा खणी अचूं। चई घर मूं ॾिठा ई कोन्हे। चई छो? चई आउं नाबीना दो। चई तूं नाबीना दो? चई पोइ इहो वरी कीअं? चई ख़बर कोन्हे हाणे इहे कीअं आहिनि, छा आहे, मूंखे त अबो अबो करे ऐं छोकिरियूं ऐं मूंखे वठी आयूं हुयूं, तो मूंखे न जन न कनि। हाणे आउं धंधो माण्हू जिॾां मूंखे गेलींदियूं वतन आउं हलंदो वतां। सोनारो सम्झी वियो त पोड़ी ठगी करे वई। सोनारे जा 2 हथ मथे ते। तो हिते उहो चवणु लॻो त इहा पोड़ी ठग हुई, मूंसां ठगी करे वई। त हिते उहो नाबीना दो चवणु लॻो त पोइ मुंहिंजी गोदड़ी बि उते रही, हाणे उन में त कई अशरफियूं हुयूं सोन जूं। अबा हाणे उहो बि वियूं फुरिजी। पोड़ी ठग आई, सोना ज़ेवर वग़ैरह खणी अची धीअनि खे ॾिना ऐं उन गोदड़ी फ़क़ीर वारी मज़ा, जेको नाबीन वारी मज़ा, उहो खोले करे फाड़े उन मज़ा सोना माना सोन जूं अशरफियूं जेके हुयूं से सभु हिननि कढियूं, ठगी हिननि करे छॾी। हाणे उहो सोनारो चवणु लॻो नाबीन खे त हलूं बादशाह वटि। सिधो आया बादशाह वटि, बादशाह खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। बादशाह चवणु लॻो त वञ वणिया, इहा पोड़ी तमामु ठग आहे, बाहे ॿारे छॾी आहे, कमु लाहे छॾिया हिन खे। हाणे सॾु कई सिपाहियुनि खे त भाउ हाणे अव्हां जो ॾोह कोन्हे, अमी भले वञो, ऐं इन पोड़ी ठग खे ॻोल्हाए थो। सिपाहियुनि चयो त यार वञो ॻोल्हियो, काफ़ी टाइम खां वठी मूंखे इहा ठग पोड़ी लभे नथी, वञी ॻोल्हियो, वञी हथु करियो, हीअ त मूंखे ॾींहं ॾींहुं ठगी बि कंदी वञे। सिपाही वाया हाणे लॻा आहिनि पोड़ी ॻोल्हण। पोड़ी वरी मेनू की वेही रही, वॾो हथाणी आई, तो हाणे तमामु माल वग़ैरह इहे हथु कयईं। तो हाणे उहा ठग पोड़ी ठठ करे वेही रही। हाणे ठग पोड़ी आदत खां मजबूर सां किथे रहे, ठगी न करे त रहे किथे। वरी चवणु लॻी त वञा थी ठगी ते। हाणे ईअं ई निकिती। हाणे आई कंहिं हंधि त जत वेठो हो, जत हिनखे ॾिसी वरितो। जत चवणु लॻो त अड़े पोड़ी आहे, अलाए न भुलाए। पोड़ी खे अची हथु विधी। पोड़ी खे चवणु लॻो त पोड़ी हाणे तूं कोन बचंदे, उन ॾींहुं बि तूं वाजी करे में, अॼु तोखे हथु कोन, महिरबानी करे मूंखे मुंहिंजो ऊठ ॾे, जे न त पोइ हल बादशाह ॾांहुं। त हिते उहा पोड़ी चवणु लॻी ठग त ॻाल्हि ॿुध, आउं तोखे ऊठ ॾियां थी तुंहिंजो, ऐं ऊठ माना मूं खपायो कोन्हे, हिकिड़े हकीम वटि मूं बीहारे छॾियो, हुते बीठो आहे, तूं मज़दूर माण्हू, मूंखे ख़बर आहे तोखे आउं पैसा बि ॾियां थी, बादशाह ॾांहुं मूंखे न वठी हल। जत चवणु लॻो त मूंखे तुंहिंजी मज़ूरी कोन्हे खपे, मूंखे तुंहिंजा पैसा कोन खपनि, तूं रुॻो मूंखे मुंहिंजो ऊठ ॾे, महिरबानी कर। घणी दलील कयो अथई। पोड़ी चवणु लॻी त हाणे चलो ठीकु आहे, तूं कावड़ न कर, हल तोखे आउं हुते फिलाणे हंधि हकीम हुन वटि आयो थो वठि। चई हल ठीकु आहे। अबा 2 निकिता। हाणे हलंदा हलंदा नेठि अची वञे हकीम वटि पुॻा। हकीम उन शहर मुंहिंजे वेठो हुजे। ठग पोड़ी चवणु लॻी जत खे ॻाल्हि ॿुध, तूं हिते बीह, ऐं उन हकीम थी अची भले वञ। चई उहो हकीम खे मूं ॾिनो आहे ऊठ ते। चई भले थी आहे। ठग पोड़ी वई उन हकीम खे चवणु लॻी त अबा ॻाल्हि ॿुध, हू मुंहिंजो वेठो आहे परियां ई जत, हिन चई माना वेठो आहे, मुंहिंजो गुलाम आहे, ऐं हिन खे ॾंदनि में ॾाढो सूरु आहे। तो हाणे महिरबानी कर, ॾंदनि में अहिड़ो सूरु आहे, अलाए छा छा थो चवे, माना जेका ॻाल्हि हूंदी कोन्हे तॾहिं बि चवंदो आहे, तो इहे ॾंद हिन जा कढी ॾे।
तोखे 2 अशरफियूं ॾियां थी। चई भले ठीकु आहे, 2 अशरफियूं हुन हकीम खे ॾिनई। सो हिते हकीम चवणु लॻो त हाणे हिनखे सॾु कर। त पोड़ी ठग चवणु लॻी त अबा हीउ ईअं थोरी ईंदो, पंहिंजा कंपाउंडर वग़ैरह चयो त हुनखे झले आणे ज़ोर ज़बरदस्ती करे या ॾंद कढियो, ईअं जी कोन ईंदो। चई 2 अशरफियूं ॿियूं बि वठि, हुनखे झले करे जो कम बि करियो। चई हा। 2 अशरफियूं हुनखे मिली वियूं, सोन जा सिक्का। अॻ में मिलिया 2, पोइ मिलिया। हकीम चवणु लॻो त वाह जी, माना लय थी वई, कमु भलो थी वियो। उन महिल हकल कई कंपाउंडर जी वञो हिनखे झले, हिनखे अबा नी जत खे वञी झलियूं। जत चवणु लॻो त छाकाणि था मूंखे झलो? चई न बसि हल अंदरि। अबा हिनखे अंदरि दसे करे हेॾां होॾां हिन जा ॾंद कढणु लॻा। पोड़ी ठग छा कयो, जेके खाने में पैसा वग़ैरह हकीम रखिया, 4 अशरफियूं पंहिंजूं बि खईं, उन हकीम जा पैसा बि जाम पिया, उहे बि खयईं। उतां थी रफू चकर ही लॻा ॾंद कढणु, ॾंद कढी हिन जा कम लाहे ॾियूं। जत चवणु लॻो त मां ज़ुल्म करे छॾियो। हकीम हेॾां होॾां ॾिसणु लॻो त ठग पोड़ी हुजे ई न। चवणु लॻो त यार ही पोड़ी हले किॾां जी? पोड़ी आहे वरी ठग हिनखे ऐं मतिलबु वठी आयसि मूंसां ठगी करे, पर अव्हां जो बि कमु लाहे वई। अव्हां राह बि हुन बणिया मुंहिंजा ॾंद कढी छॾिया। अब हाणे उन महिल हकीम चवणु लॻो त हाणे हलूं था बादशाह ॾांहुं। पोड़ी त पंहिंजो कमु करे भॼी वई। हाणे उन महिल उहा जत आयो, हकीम सिधो आया बादशाह चवणु लॻो त बादशाह ही मसइलो आहे, माना पोड़ी जेका ठगी करे वेली। जत चवणु लॻो त मूं हुनखे झलियो, पर ही कमु करे वई। तो हिते बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, या ठग पोड़ी खे लॻा पिया आहियूं, मन हथ अची वञे। उन महिल हिननि कई रवानू। ठग पोड़ी हाणे हथ हणी आई, सो मेनू 2 वरी गायब थी वई। हाणे बादशाह जे सिपाही हिते हुते पिया ॻोल्हनि, हाणे हथ अचे। हाणे मेनू 2 थिया त पोड़ी अहिड़ी आदत खां मजबूर सां चवणु लॻी त वरी वञा किथे ठगी करे अचां। पोड़ी अबा वरी हितां निकिती। हाणे हलंदे हलंदे नेठि अची कंहिं इलाइक़े में अची पुगी। अबा हुते धोबी हिनखे ॾिसी वरितो। धोबी चवणु लॻो त इहा अलाह न भुलाए, कोन छॾींदसि हिनखे। धोबी अबा छा कयो, लठ खणी अची पोड़ी खे भितो अची पोड़ी खे कुटियईं। चईं तूं मञदे ई कोन, कमु लाहे में मुंहिंजो सॼो दुकानु लूटे में, मुंहिंजो क़ीमती सामान खणी वई, तूं मञदे? तोखे कुटे मारे वठी वेंदसि बादशाह ॾांहुं। पोड़ी अची रियूं कयूं, अची दाऊं कयूं, सॼी ख़ल्क अची गॾु थी, सभु माण्हू अची गॾु थिया। त चवणु लॻा त अड़े ॾे ख़बर, ही पोड़ी खे छला पियो मारी? छा आहे? त पोड़ी त रड़ करे चवणु लॻी त बाबा ही मुंहिंजो पुटु आहे, न फरमान पुटु आहे, न को मुंहिंजो चयो थो वञे, न को छा, सफ़ा चरियो पागल थी वियो आहे। त हिते धोबी चवणु लॻो त अड़े तूं मुंहिंजी माउ किथां आई? त हिते पोड़ी रड़ करे चवणु लॻी त माण्हुनि खे त ॾिसो मञे थो, इहो एॾो न फरमान आहे जेको माउ, माना मूंखे माउ बि करे कोन थो सॾे। त माण्हू थुक लान था करणु लॻा धोबी खे, पर धोबी वरी बि लठ कुट। त हिते माण्हुनि खे चढ़ी वई कावड़, माण्हू बि उन धोबी खे रतो रत करे छॾियो। अची कुटियूं अची फेनूं, पोड़ी उहा उतां ई मौक़े जो फ़ाइदो वठंदे थी रफू चकर हिनखे बी ढड़े छॾियूं। धोबी चवणु लॻो त कमु लाहे छॾियो। धोबी आयो सिधो बादशाह वटि, बादशाह सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत। ऐं उहो धोबी चई हा धोबी तूं उहो चयार मूं हुनखे पोड़ी ठग खे झलियो, पोड़ी हीअं कमु उबतो करे हिन माण्हुनि बि मूंखे सभा मारे छॾियो, चट करे छॾियो। बादशाह चवणु लॻो त हा यार ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, पर हाणे इहा पोड़ी ठग हथ अचे ई कोन थी। सिपाहियुनि खे वरी सॾु कयईं, जी वारो करे वञी ठग पोड़ी खे ॻुलियो, मूंखे पोड़ी कोन थी लभे। अब हाणे धोबी बि थियो रवानो। हाणे पोड़ी वरी चवणु लॻी त वञी ॾिसां किथे। हाणे उन ॾींहुं त धोबी फिरी आयो, अॼु ॾिसां त वञे किथे को हथ हणी अचां। पोड़ी वरी अबा निकिती हुआ। हाणे अॻियां हिनखे सोनारो गॾिजी उहो छोकिरो जेका अशरफनि जूं थेलियूं माना जेका फुरे आई, उहो गॾिजी उहो हिनखे झले वरितईं। चई पोड़ी अॼु न छॾींदोसीं, हाणे तूं मुंहिंजे वर चढ़ी वई आहीं, हाणे मुंहिंजूं अशरफनि जूं थेलियूं ॾे न त हल बादशाह न। त पोड़ी चवणु लॻी त अबा हाणे तोखे थेलियूं इहे तुंहिंजो वापसी ॾियां थी, बादशाह न मूंखे न वठी हल। चई हल। त पोड़ी चवणु लॻी त हल मुंहिंजो परियां उहो घरु आहे, उते तोखे आउं इहे माना अशरफ जूं थेलियूं पियूं तोखे आणे। चई हा ठीकु आहे। अबा उन महिल उन सोनारे छोकिरे खे उन वरितो पोड़ी ठग। हाणे घटी न मज़ा माना रुलंदी फिरंदी ॾिठी पोड़ी ठग त उन शहर में माना हिकिड़ो घरु हुजे, त उनजो दर खुलियो पियो हुजे। तो ठग पोड़ी चवणु लॻी त हीउ मुंहिंजो घरु आहे, त हाणे उहो अंदरां को पर्दो बि हुजे। पोड़ी धरी हुन में जो सोनारो चवणु लॻो छोकिरो त हीउ जो घरु आहे, अंदरि वञे थी त हाणे किॾां कोन वेंदी। त हाणे उन महिल पोड़ी छा कई, अंदरि धरी पर्दो हुन में छा खणी ॾिसे त हिकिड़ो हमरा वेठो हुजे ईअं ई उम धुम में पंहिंजो हुको बि पीए, ऐं 3-4 मायूं परियां माना जेको हुजनि। सो हाणे पर्दो थोरो हुजे, सोनारो बीठो हुजे। ठग पोड़ी चवणु लॻी हाणे चालबाज़ी का करियां। उन महिल सोनारे छोकिरे खे सॾु कयईं, अबा हलिया अंदरि, सोन जूं अशरफियूं आहिनि, थेलियूं तोखे आउं ॾियां। त उन महिल उहो सोनारो छोकिरो जीअं अंदरि ढरियो, पोड़ी छा कयो आहिस्ते आहिस्ते करे, ख़बर ई कोन पई, रुॻो ॿाहिरि निकिती ऐं थी रफू चकर। हाणे सोनारो छोकिरो जीअं अंदरि घर में ढरियो त उन हुके वारे हमरा ॾिठो, थो चवणु लॻो त हीउ केरु मुड़ुसु आहे जेको असांजे घर में आयो आहे? भले ज़ुल्म थी वियो, इहे मर्द माण्हू असांजे घर में बि अबा हुनखे ढड़े वधूं। अची उन कुटियो, माइन बि कुटियो, अची हिनखे अची असांजा ॿार बचाए, तूं असांजे घर में आयो आहीं। हाणे उन सोनारे छोकिरे खे ख़बर न जन न कनि, पोड़ी ठग भॼी वेली। अबा नेठि उहो हमरा उन सोनारे छोकिरे सिधो अची बादशाह वटि पेश कयईं। बादशाह चवणु लॻो त बादशाह ही असांजे घर में ढरी आयो,
त हिते सोनारो बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलाम त उहो ई मूंखे सुञाणी चई हा तूं उहो ई आहिनि। जीअं सभु कमु उन ठग पोड़ी जा आहिनि, पोड़ी माना मसइलो करे ॿुधाई बादशाह खे। त बादशाह चवणु लॻो त इहो कमु सभु पोड़ी आहे। सो बादशाह चवणु लॻो उन हमरा खे त ॻाल्हि ॿुध, हिन सां उन ठग पोड़ी ईअं कयो, हीअ अव्हांजे घर में हरभरू कोन आयो आहे। त हिते उहो माना हमरा चवणु लॻो उन सोनारे खे त बाबा चलो ठीकु आहे, मूंखे माफ़ु कर, मूंखां ग़लती थी वई, पहिरियां तोखां पुछा करे आयो हरभरू तोखे आऊं मारिया कुटिया कोन, पर मूंखे माफ़ु कर। सोनारो चवणु लॻो त यार चलो ठीकु आहे, जेको थियो त थियो। सोनारे खे उन महिल बादशाह रवानो कयो त बादशाह चवणु लॻो त हाणे ठग पोड़ी वाजी कई आहे, ॾींहं बदामनी माना कराए छॾी आहे, ॾींहं फसाद कंदी वते, माण्हुनि खे माराईंदी वते, ठग वाजी कई आहे मुंहिंजी बादशाही में वियो। हाणे लभे बि कोन थी, लभे सबक़ु अहिड़ो सेखारींदो आहे जो यादि कंदी। हाणे ख़ैरनि जो पोड़ी चवणु लॻी उहा ठग त हाणे छा करियां, हाणे का ठगी अहिड़ी का सोचां करियां, हाणे त माॻे सोनारो धोबी जत मां असुल माना पोयां पहुची विया आहिनि, ॿियो हाणे कीअं करियां। सो चवणु लॻी त रखां थी अलाह ते वञा थी, पोइ जीअं हूंदो ॾिठो वेंदो। हाणे ठग पोड़ी निकिती ठगी करण जे लाइ आई कंहिं अहिड़े शहर में, बादशाह जी बादशाही वॾी हुजे, उन शहर में आई। छा ॾिसे त हिकिड़ो सोनारो दुकान ते वेठो हुजे, पासे में मटी हिकिड़ी छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत उतां मटी। त सोनारो उहो हमरा ॾिसणु लॻो उन छोकिरी खे, छोकिरी तमामु सुहिणी हुजे। सो हाणे छोकिरी उतां गली मज़ा मटे वई पई, हिन सॼो लका ॾिठो पिए। सो हाणे उन महिल उन सोनारे छा चयो पंहिंजे ग़ुलाम खे त ॻाल्हि ॿुध, हीअ वठि सोन जूं थैलियूं वग़ैरह आहिनि, हीअ अचे वठि वञी मुंहिंजे घर ॾेई आहे। हाणे उन महिल उहो सोनारो उन ग़ुलाम खे उहो सोन जूं थैलियूं वग़ैरह ॾिनी घर रखण जे लाइ, पाण वियो उन छोकिरी जे पोयां। हाणे उहो ग़ुलाम वञे पियो घर उन सोनारे जे, उहे सोन जूं थैलियूं वग़ैरह माना खणियो ॻंढड़ियूं, ठग पोड़ी बि लॻी हुनजे पोयां, हलंदे हलंदे सिधो अची उन ग़ुलाम उन घर में डरियो, घर हिन ॾिसी वरितो, वरी उतां वापसी हाणे वापसी वरी आई उन सोनारे दुकान ते। त सोनारो बि जेको हो उन छोकिरी जे पोयां वियो, सो वरी वापसी उतां वरी आयो, छोकिरी का पर्दे वारी, सो हिन सां ॻाल्हाई कई कोन। सोनारो वरी आयो त हिते पोड़ी आई, त पोड़ी चवणु लॻी उन सोनारे खे त अबा हाणे ॻाल्हि ॿुध, हिकिड़ो कमु आहे। चई अमा ॻाल्हि कर, जी कहिड़ो कमु आहे। चई अबा हाणे तूं जंहिं हिन छोकिरीअ जे पोयां वियो हुएं, चई हाओ। चई अबा इहा आहे मुंहिंजी धीउ। चई हा तुंहिंजी धीउ आहे। चई हाओ। चई हाणे मसइलो इहो आहे जो मुंहिंजी छोकिरी दिलि में तोखे ॾाढो चाहे थी, ॾाढी तोसां मोहबत आहे। चई हा। चई हा। चई पोइ। चई हाणे पोइ तूं भले तूं हल मूंसां गॾु मुंहिंजे घर, पोइ हुन सां मुलाक़ात कर, मिल। हाणे सोनारे जॾहिं ॻाल्हि ॿुधी अॻे उन छोकिरी खे चाहींदो मरंदो, सो चवणु लॻो त वाह जो कमु थी वियो। सो हाणे उन महिल ठग पोड़ी इन सोनारे जे हमरा खे वरितई उतां। हाणे अचे भई घटियूं पई माना रुलाए करे हेॾा न, केॾी महिल हुन गली में, केॾी हुन गली में, हाणे हुनखे को सिस्टम सोचण में अचे। सो आई ॾिसी त हिकिड़ो दर खुलियो पियो हुजे, घटी खुली पई हुजे। सो हाणे उन सोनारे खे चवणु लॻी उन हमरा खे त तूं हिते बीह, आऊं अंदरि वञा थी। हीअ वई अंदरि, छा ॾिसे त ॿ मायूं हुजनि, खूह पासे में हुजे, पर्दो विचां हुजे, खूह पासे में हुजे, ॿ मायूं वेठियूं हुयूं। सो मायूं चवणु लॻियूं त अमा ॾे ख़बर तूं ख़ैर मज़ा आई आहीं। चई अमा दरअसल फिलाणे हंधि जी आऊं आहियां, पर हाणे निमाज़ जो टाइम थिए पियो, सोचियमि त हाणे हिते निमाज़ मुंहिंजी क़ज़ा न थिए, निमाज़ हिते आऊं पढ़ां, ऐं मुंहिंजो छोकिरो ॿाहिरि गॾु आहे। सो हाणे थोरो पर्दो करियो थो ऐं मूंखे इजाज़त ॾियो त हिते आऊं निमाज़ पढ़ी वठां। चई मां भले ठीकु आहे। छोकिरियूं ॿियूं परियां वञी वेही रहियूं। सो हाणे पोड़ी छा कई, अची उन सोनारे खे सॾु करणु लॻी। सो हाणे चवणु लॻी उन सोनारे खे त ॻाल्हि ॿुध, हाणे इहो कपिड़ा वग़ैरह तुंहिंजा मूंखे लाहे ॾे, ऐं हीअ मुंहिंजो घर अथई, छोकिरियूं मुंहिंजूं अंदरि अथई, आऊं वञा त कंहिं कम सां, तूं हिते वेठो हुजे, पोइ हाणे इशारा विशारा बि ॾे हिनखे, सो पाणे मिलंदियूं तोसां मुलाक़ात कंदियूं। चई हा। चई हा। सो हाणे पर्दो वग़ैरह पंहिंजे हिसाब सां हो। सो अबा उन सोनारे छोकिरे उन महिल उहे कपिड़ा वग़ैरह लाहे पंहिंजा गोॾड़ी ॿधी, कपिड़ा लाहे उन पोड़ी खे ॾिना। पोड़ी थी रफू चकर, हीअ उन खूह ते वेठो हुजे, त हाणे छोकिरियूं अंदरि हुजनि। सो हाणे छोकिरियूं पर्दो करे वेठियूं, हीअ फ़िलहालु हुनखे ॾिसे पियो, जांचे पियो, करे पियो, हेॾा ठग पोड़ी त हली वई। हाणे गच टाइम थी वियो त उहे पोड़ियूं उहे मायूं चवणु लॻियूं त हाणे हीअ निभागो, हीअ छोकिरो हिते खूह ते बीठो आहे, वञे ई कोन थो, हाणे केॾां वञे त ॿाहिरि निकिरूं। ठग पोड़ी त माना हली वई। सो हाणे हुतां ठग पोड़ी छा कयो हुजो, हीअ अञा खूह ते हुते बीठो हुजे, मायूं अंदरि ईअं हुजनि। ठग पोड़ी आहे सिधो उन सोनारे जे घर, कपिड़ा बि सोनारे खणी आई। सो हुते चवणु लॻी त सोनारे जी ज़ाल कहिड़ी आहे, सोनारे जी ज़ाल कहिड़ी आहे। सोनारे जी ज़ाल निकिरी आहे। चई हुकम। चई हीअ तुंहिंजे मुड़ुसु सोनारे कपिड़ा मोकिलिया आहिनि निशानी तौरु। चई हाओ। चई हू फिलाणे हंधि खूह ते वेंजे पियो, मूंखे चई हुनखे ग़ुलाम वग़ैरह को मिलियो कोन, हुन चयो आहे त हाणे हीअ वञ कपिड़ा मुंहिंजी ज़ाल खे ॾे, ऐं कपिड़नि जो नओं जोड़ो बि उतां खणियो अचु, ऐं सोन जूं ॻंढियूं जेके मूं हुनखे ॾिनियूं रखण जे लाइ, उहे बि वापसी ॾे। त माई चवणु लॻी त चलो ठीकु आहे, हाणे मुड़ुस जा कपिड़ा आहिनि मोकिलिया आहिनि, इहे ई मुड़ुस जा कपिड़ा आहिनि। सो भाउ उन महिल उहे कपिड़ा रखिया, नओं जोड़ो हुन कपिड़नि जो उन ठग पोड़ी खे ॾिनो, ऐं सोन जूं ॻंढियूं वग़ैरह उहा बि हुनखे ॾिनी। सो पोड़ी जो कमु थी वियो भलो। पोड़ी इहे शयूं सभु खणंदे थी रफू चकर,
हाणे उहो खूह ते वेठो हुजे, उहो सोनारो हमरा इशारा पियो ॾिए मायूं अंदरि जे मायूं ॿिनी खां बेज़ार, त उते को मर्द माण्हू बि अची पुॻा। उन्हनि ॾिठो त ही केरु आहे, खूह ते गोॾड़ी ॿधियूं ऐं कपिड़ा लाहियो हिते वेठो आहे, असांजी पोरणी खे बि इशारो करे। अवा बी उन सोनारे हमरा खे बी सभु हुन रत में ॻाढ़ो करे जो अची कुटियूं अची फे ॾिनूं चई तूं असांजे घर में गोॾड़ी पायो ऐं असांजी मायुनि खे इशारा पियो करी। तो हीउ चवणु लॻो त न आऊं ईअं कोन्हे, चई न हल बादशाह ॾांहुं। हिन खे वठी अची बादशाह वटि आया। सो हिते उहो हमरा चवणु लॻो बादशाह खे, त बादशाह सलामत, हाणे हीउ मसइलो आहे मुंहिंजे घर में असांजूं मायूं ऐं हीअ खूह ते गोॾड़ी पायो ऐं असांजी मायुनि खे इशारो कर। त हिते हुन सोनारे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई बादशाह खे। त बादशाह सलामत हिकिड़ी पोड़ी हुई अहिड़े हिसाब सां मूंखे वठी आई, सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। तो हिते बादशाह चवणु लॻो वञी सोनारे खे, अड़े तूं बि बहंदो वञी ठग पोड़ी जे वर चढ़ी, तूं बि बहंदो फटिजी वे। तो चवणु लॻो उन हमरा मर्द माण्हू खे, त बाबा ॻाल्हि ॿुध, हिकिड़ी ठग पोड़ी आहे, हीअ बाहि ॿारे छॾी, सभु कम आहिनि उनजा, हीअ अव्हांजे घर हरभुरो कोन आयो, पर हुन पोड़ी ठगी जे माना हिसाब में अची वियो। तो उन हमरा खे बि मोकिलियो, सोनारे खे बि मोकल ॾिनी उन हमरा खे। तो अबा उहे उतां निकिता। हाणे सोनारो सिधो पंहिंजे घर आयो। सो ॾिठई माई हिन वारा ॾिठा हाल, सो कपिड़ा वपिड़ा हेॾा होॾा हुजनि न बदन ते रत में ॻाढ़ो थी, छा थियो? चई बसि थियो छा, बसि कमु लही आहे। चई पोइ जोड़नि जो वॻो हेॾा तो मूं मोकिलियो, हेॾा आहे कोन बदन। चई उहो जोड़नि जो वॻो? चई उहो माई हिकिड़ी तो मोकिली, पोड़ी आहे जी, कपिड़ा तुंहिंजा खणी हुनखे मूं कपिड़े जो जोड़ो तो चयो, कपिड़े जो जोड़ो ऐं सोने जूं गंढड़ियूं उहे मूं हुनखे चई कहर करे छॾी। चई मूंखे त ख़बर कोन्हे। चई हू त बसि उहो ठग पोड़ी वई, लुटे वई। अबा उहो सोनारो सिधो आयो वरी बादशाह वटि। बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, हीउ ज़ुल्म थी वियो, पोड़ी मुंहिंजे घरां आयो कपिड़ा वग़ैरह खणी निशानी तौर ऐं हुतां सोने जूं गंढड़ियूं खणी वेली, मुंहिंजो त कमु लाहे वेली। त हिते बादशाह चवणु लॻो त हाणे इहा ठग पोड़ी सभिनि खे माना जेको आहे सो कमु लाहे छॾिया, सबर कर, इन ठग पोड़ी खे ॻोल्हे हथु कंदासीं, पोइ तोखे तुंहिंजो सोन वापसी कंदासीं, तूं परेशान न थी। उन महिल उन सोनारे खे हुन मोकिले छॾियो। बादशाह घुरायो पंहिंजे सिपाहियुनि खे। सिपाही चवणु लॻो त ॾियो ख़बर, इहा पोड़ी अव्हांखे मिली, हथु कयो न? चई बादशाह सलाम, असां तर आया आहियूं, पर पोड़ी लभे कोन थी। चई यार अव्हां खां ठग पोड़ी मिले कोन थी, महीने ते ॿिए महीने ते पई वारदातूं करे, पई माण्हू सां ठगियूं करे, सॼा तबाही करे छॾी आहे, कमु लाहे छॾिया आहिनि। सोनारे खे बि फुरी, ॿिए सोनारे खे बि माना फुरी, धोबी खे बि फुरी, असांखे बि फुरी, जत खे बि फुरी, अलाए केतिरा केतिरियूं वारदातूं कयूं आहिनि, हकीमनि खे बि फुरियो, कंहिंखे बि हुन कोन छॾियो आहे, सभिनी खे मारायो कुटरायो आहे, पर अव्हां खां इहा लभे कोन थी। हाणे आउं पाण हलंदसि। की बादशाह साहिब तव्हां पाण हलंदो भले हलो। हाणे बादशाह बि गॾु ॻोल्हींदो वते हितां हुतां। सो हाणे नेठि पोड़ी निकिती ठगी करण जे लाइ। हाणे ख़ैरनि जो पोड़ी निकिती ठगी करण लाइ। पोड़ी चवणु लॻी त हाणे आदत खां मजबूर चवणु लॻी त हाणे वञी किथे वञी को पंहिंजो कमकार करियां, हेॾां होॾां ठगी वरी करे अचां। पोड़ी बि निकिती ईअं रुलंदे फिरंदे हितां हुतां, को अहिड़ो सोचे त को हाणे हथु चढ़ी वञे। हाणे बादशाह ऐं सिपाही ॿिनि खे ॻोल्हींदा ॻोल्हींदा नेठि अची कंहिं अहिड़ी जॻह ते पुॻा, उहा ठग पोड़ी बि अची पुॻी, त हिन खे सोघो करे वरितऊं, सिपाही हिन खे झले वरितऊं। झले खणी अची बादशाह वटि पेश कयूं। त बादशाह चवणु लॻो वञी ठग पोड़ी खे, त तो मुल्क में बाहियूं ॿारे छॾियूं आहिनि, न धोबी खे छॾी, न सोनारनि खे छॾी, न जत खे छॾी, कंहिंखे बि कोन छॾी, हालांकि तो असांखे बि कोन छॾियो। तूं हाणे ही तुंहिंजी उमिरि आहे, अलाह जो ज़िक्र करे, हिकिड़ी पोड़ी पिरसन माण्हू, हाणे तूं अनकरी मरण वारी आहे, ऐं तूं एॾियूं बि ठगियूं करी ऐं हेॾा बि कमु लाहीं, तो हाणे तोखे तमामु वॾी सज़ा ॾींदा। त ठग पोड़ी चवणु लॻी त मूंखे छॾे। चई न छॾींदा, तूं कमु लाहे छॾींदे, तो सॼी मुंहिंजी बादशाही जी ॿेड़ी ॿोड़े छॾी ऐं कमु लाहे माण्हू खे फुरे लुटे छॾियो थी। बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे, त ॻाल्हि ॿुधो, मुहाणा वञी वठी अचो। सो हाणे हिन मुहाणनि खे माना ॿेड़े में हिन खे रखी, ऐं उहो ॿेड़ा जेको दरिया जे विच में काहे वञनि, ऐं पोइ उते मुहाणा इन दरिया जे विच में इन पोड़ी खे लाहिनि। तो पाणे ॿुॾी ॿुॾी गोता खाई मरीन जी सज़ा इहा आहे। सो हाणे कुझु विया हुए माना सिपाही विया, वञी मुहाणनि खे वठी आया। मुहाणनि खे उहो चवणु लॻो बादशाह, त हिन खे ॿेड़नि में खणी वञो, दरिया जे विच में पोइ कढिजो हिन मथां हथु, भले ॿुॾे मरे गोता खाए, पोइ वरी अचिजो। चई हा। अबा पोड़ी खे सिपाहियुनि वग़ैरह झले करे अॼु मुहाणनि खे मुहाणा बि 2-4 ॿेड़नि वारा अची पोड़ी खे माना काबू करे अची ॿधी हुन में विहारियूं ॿेड़नि मंझि। हाणे ॿेड़ा काइण लॻा, हलंदा अचनि दरिया जे विच ते अञा कोन पुॻा, त हिते उहा पोड़ी रोअण लॻी। पोड़ी चवणु लॻी त हाणे को मिकिर करियां, को बहानो करियां, न त हाणे अॼु त मरी वेंदली। हाणे हिते लॻी आना बहाना करणु। त हिते मुहाणो पुछा करणु लॻो त अमां ॾे ख़बर, हाणे तूं रोए बि, ही रोअण लॻी। चई अबा इन जे करे रोयां पई, दरअसल मुंहिंजो इहो जंहिं अव्हांखे हुकुम कयो आहे न, इहो मुंहिंजो बादशाह जेको आहे, त मुंहिंजो पुटु अथई। चई तुंहिंजो पुटु अची पोइ तोखे त मारण जो हुकुम कयो। चई इहो बाबा पीए थो शराब, तमामु जाम शराब पीए थो। हाणे आउं हुनखे मना कंदी आहियां, चवंदी आहियां, पोइ शराब में नशे में जेको हिन माना ईअं चई छॾियो आहे। हाणे अव्हांखे चई छॾी त वञी मुंहिंजी अम्मा खे हिन ॿेड़नि में खणी वञो, छो त आउं बाबा नसीहत कंदी आहियां, हिदायत कंदी आहियां। सो हाणे हिन अव्हांखे ईअं चई छॾियो त वञी मुंहिंजी अम्मा खे दरिया जे विच में वञी उछलाए ॿोड़े छॾियो। सो हाणे हींअर हो नशे में, तो कमु कईं ईअं।
ऐं हिदायत ऐं नसीहत कंदी आहियां सुभाणे जॾहिं हिन जा नशा हलंदा त हाणे हिनखे ख़बर पवंदी थी अम्मा खे त माराए छॾींदो चवंदो मुंहिंजी अम्मा खे वञी ॿोड़े ऐं हुते उछिराए। मोहननि जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी मोहन चवणु लॻा त ॻाल्हि पोड़ी तुंहिंजी सची आहे पर हाणे कीअं करियूं। चई हाणे मुंहुं जा हथु कढो न त सुभाणे मुंहिंजो पुटु अव्हांखे मारे छॾींदो पोइ अव्हांजी मर्ज़ी आहे वधीक। त मोहन चवणु लॻा त चलो ठीकु आहे। मोहन वरी ॿेड़ियूं फेरे फेरे अची पोड़ी खे वञी किनारे ते कप ते अची लाथऊं। पोड़ी सोचणु लॻी त हाणे मोहन हलिया पोड़ी सोचणु लॻी त हाणे वञी किथां रफू चकर थी आहे हिन बादशाह मां टपड़ खणा। हाणे बादशाह जे अगरि ॿिए दफ़ा मूंखे झले वियो त बादशाह मूंखे माराए छॾींदो। हाणे इहा त सज़ा अहिड़ी ॿेड़नि वारी ॿुधाई जेको मूं ठगी करे पंहिंजी जान छॾाई। हाणे हेॾा मोहन आया ॿिए ॾींहुं अची बादशाह खे चवणु लॻा त बादशाह सलामत तव्हांजी माउ खे असां कोन मारियो। चई मां छो कोन मारियो। चई हुन बसि इहा ॻाल्हि कई बादशाह खे बि खणी ॿुधाए चई अड़े मुंहिंजी माउ कोन्हे अव्हां सां बि जी ठगी करे वई शराब जो कूड़ो बानू करे हेॾा होॾा जेको अव्हांखे माना ॿेड़ी ॿोड़े छॾी त अव्हां सां बि ठगी करे वरी हुनखे यार छॾे ॾिनो। चई बादशाह सलाम हुन ॻाल्हि अहिड़ी कई असां सोचियो त हाणे तव्हां नशनि में हूंदो उनजे करे तव्हां इहो मारण जो चयो जे अगरि असीं मारे छॾियो आहे सुभाणे तूं असांखे मारे छॾी आहे। चई यार इहा पोड़ी वाजी आहे पर हाणे सिपाही चवणु लॻा त वञी ॻोल्हियो हिन खे हथु करियो ई आहे पोड़ी त पोइ वरी बाहियूं ॿारे छॾींदी। पोड़ी हवा हुतां आई पंहिंजी धीअनि खे चवणु लॻी त अम्मा हाणे हलो हितां हिन बादशाही में कमु घणो थी वियो आहे हिननि काफ़ी माण्हुनि खां जेको माल लुटियो कयो हेॾा होॾा सभु हिननि खयो मेड़ियो कयो सिधो आया वरी ॿिए हंधि ॿी बादशाही में। पोइ पोड़ी चवणु लॻी पंहिंजी धीअनि खे त अम्मा हाणे हुनजूं टे धीअरूं चई अम्मा हाणे इहो ठगियूं ॿगियूं छॾियां थी। पोड़ी छा कई इहो जेका बि मिल्कियत लुटी कई हेॾा होॾा सो पंहिंजी टिनी धीअनि में विराए छॾी टिनी धीअनि जी शादी कराए छॾी। त पोड़ी चवणु लॻी त हाणे अॼु खां ॿेड़ी इहे ठगियूं ॿगियूं हर शइ बंदि ख़तमु काफ़ी गुनाह वग़ैरह कयमि हाणे अलाह जी इबादत कबी अलाह जी निमाज़ पढ़बी सो हाणे कमु इहो थींदो। पोड़ी पोइ ठगी छॾे ॾिनी पंहिंजी धीअनि खे पढ़ाए छॾी जेका मिल्कियत माण्हुनि खां फुरी कई सा विराए ॾिनी। पोड़ी लॻी अलाह जी इबादत में ऐं इहे ठगियूं वगियूं करणु छॾे ॾिनी। हाणे बादशाह बि सोचियो त हाणे ठग पोड़ी काफ़ी टाइम थियो आहे कोन भाईंदो वई भॼी पर पोइ बि सिपाही चई नज़र हिन ते रखिजो पिया तो हाणे हेॾा होॾा पोड़ी जेको इहे ठगियूं करणु छॾे ॾिनो। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॼी उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा जिथे हुजो आबाद हुजो अल्लाह हाफ़िज़।